लाड़काणे मां के ब्रेकिंग न्यूज़ दींदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे जे लाहौरी मोहल्ला में शहीद डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। अहम ख़बर आहे, नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे जे लाहौरी मोहल्ला में शहीद डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन घोटकीअ जे कचे रांती वारे इलाइक़े में धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची संदसि वारसनि सां ताज़ियत जो इज़हार करे ॾुख वंडियो आहे। अहम ख़बर आहे, नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। लाड़काणे में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे जे लाहौरी मोहल्ला में शहीद डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन घोटकी जे कचे रांती वारे इलाइक़े में धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची संदसि वारसनि सां ताज़ियत जो इज़हार करे ॾुख वंडियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन अपडेट कंदासीं अवां खे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे जे लाहौरी मोहल्ला में शहीद डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ब्यूरो चीफ लाड़काना मुनव्वर रिंद। जी मुनव्वर, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? हाँ जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में लाहौरी मोहल्ला में शहीद पुलिस ऑफिसर अब्दुल मालिक भुट्टो जे वारसनि वटि सॾे ते पहुतो ऐं उन खां पोइ हुनजे वारसनि सां ताज़ियत कई। कुझु अर्सो अॻु में कचे जे रामती वारे इलाइक़े में डीएसपी अब्दुल मालिक भुट्टो जेको ॾोहारनि जी फायरिंग में शहीद थी वियो, सॾे ते पहुची हुनजे वारसनि हुनजो जेको भाउ आहे वारिस भुट्टो हुन सां कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणो हो त शहीद डीएसपी जेको आहे हुन पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं हुन कॾहिं बि ॾोहारनि जे अॻियां हथियार फिटी न कया ऐं हू विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो आहे। ऐं हुनजो इहो चवणो हो त उहो शहीद जे वारसनि सां हिन जी ॾुख जी घड़ी में गॾु आहे। जी मुनव्वर, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।